मुंहिंजे साम्हूं वेठल क़ाबिल एतिराम साईं कलंदर शाह ऐं स्टेज ते वेठल डॉक्टर सिकंदर शोरो, नसीर मिर्ज़ा, अदी ज़ैब निज़ामानी, नासिर पंवर, फ़हीम नूनारी ऐं अदो मोहम्मद मल्हा ऐं साम्हूं वठल भेनरुनि खे ऐं सभिनी ॿाहिरनि खे सलाम। असल में कंहिं शाइर ते ॻाल्हाइण जे लाइ ऐं ख़ासि तौर सदारत करण जे लाइ को शाइरी हुजे ऐं हिन खां अॻु में नसीर मिर्ज़ा जेको हिकिड़ो सुठो शाइर बि आहे, हुन नसीर मल्हा जी शाइरीअ ते तमामु बहितर अंदाज़ में ॻाल्हायो। मूंखे जॾहिं दोस्तनि चयो त नसीर मल्हा जे किताब जी मोहरत वारी सदारत उहा ई करणी आहे, तॾहिं मूं दिलि में सोचियो त न आउं शाइर आहियां, न शाइरीअ जे इसरारनि ऐं रमज़नि खे एतिरो ॼाणा थो, कंहिं शाइर खे चयो वञे हा त बहितर। पर भाउ मोहम्मद मल्हा ऐं ॿियनि दोस्तनि जीअं कुर्ब ऐं पंहिंजाइप सां मूंखे चयो, उन ॻाल्हि जो आउं इनकार न करे सघियुसि। शाबस आहे अली बाबा लाइब्रेरी, सिंधी अदबी संगत कोटड़ी, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन कोटड़ीअ खे जिन ही मेड़ो मचायो। सिंधी अदबी संगत कोटड़ीअ सां त मुंहिंजो पुराणो नातो आहे, बल्कि हुनखे क़ाइमु करण वारनि में अली बाबा ऐं अब्दुल ख़ालिक शहीद सुमरो, अब्दुल्ला दाऊद पोटो, अब्दुल्ला अंसारी, इहे सभु शामिल हुआसीं जॾहिं 1965 में असां हिते सिंधी अदबी संगत जी शाख शुरू कयो हो। नसीर मल्हा जी शाइरीअ ते दोस्तनि तमामु बहितर नमूने सां ॻाल्हायो ऐं हुन जी शाइरी जा जेके ॿ ख़ासि पहलू आहिनि, हिकिड़ो आहे सिंध धरतीअ सां मोहबत, ऐं किताब जो नालो बि आहे धरती जा गीत, त हुन जी जेका सिंध धरती सां मोहबत हुई ऐं उन मोहबत में ऐं सिंध धरतीअ सां जेके वेल वाया विया आहिनि, जेके तारीख़ में जेके ज़्यादतियूं थियूं हुन जा जेके थियनि पियूं, उन्हनि ते उनजी शाइरी हिन किताब में आहे। ऐं ॿियो पहलू उनजी शाइरीअ जो उहो इश्क आहे या रोमांटिक आहे, ऐं हुनजी इहा ॿई पहलू जेके शाइरी जा से तमामु भरपूर ऐं ज़बरदस्त आहिनि। ऐं किताब पढ़ी ॾुखो थिए थो त नसीर मल्हा जवानी में गुज़ारे वियो। जेकॾहिं हुनखे कुदरत अञा कुझु वक़्तु ॾे हा त उहे सिंध जा जेके वॾा शाइर आहिनि उन्हनि जी सुफ़ में बि उहा शाइरी करे हा, पर वरी बि जेका उन शाइरी कई आहे उहा बि का घटि कान्हे। ऐं इहो बि हिकिड़ो जेके अदब पढ़नि था उन्हनि जे लाइ हिकिड़ी अजीब ॻाल्हि हूंदी आहे त सिंधीअ में या ॿियनि ॿोलियुनि में केतिरा अहिड़ा शाइर जेके कची ॼमार में नौजवानीअ में गुज़ारे विया, पर उन थोरे अरसे में उन्हनि जेको लिखियो त तमामु शानदार लिखियो। पाकिस्तान ठहण खां अॻु में असांजो हिकिड़ो हिंदू नौजवान शाइर हो निर्मल जीवताणी, हुनजी उमिरि सिर्फ़ु 24 साल हुई, 24 सालनि जी उमिरि में गुज़ारे वियो। ऐं हुन जेका शाइरी कई निर्मल लात जे नाले सां हुनजो मजमू छपियल आहे ऐं हुनजो नावल छपियल आहे। ऐं सिंधीअ में ॿियो मिसाल हसन दर्स जो आहे। हसन दर्स बि जवानी में गुज़ारे वियो, हुनजी उमिरि अञा 45 साल मस हुई, हिकिड़े हादसे जो शिकार थी वियो। पर दुनिया जा ॿिया जेके वॾा शाइर आहिनि
जीअं अंग्रेज़ी में कीट्स ऐं शेले आहिनि, त अव्हांखे हैरत लॻंदी त कीट्स जी उमिरि फ़क़ति 24 साल हुई, 26 साल हुई, ऐं उहो हिकिड़ो ॿेड़ी जे हादसे में समुंड में बुॾी वियो। ऐं हुनजो हमअसर शाइर हो शेले, हुनजी उमिरि 30 साल हुई। ऐं ॿई रोमानवी दौर जा शाइर तमामु अंग्रेज़ी ॿोलीअ जा अहम शाइर लिखिया वञनि था। ऐं उर्दूअ में हिकिड़ो अहिड़ो मिसाल मिले थो मजाज़ लखनवी जो, हुनजी बसीर वांगुरु फ़क़ति 44 साल उमिरि विच में गुज़ारे वियो। ऐं मजाज़ लखनवी बि हिकिड़ो अजीब शख़्स हो। हाज़िर जवाबी में त उनजो जवाबु कोन हो। राजा साहब ऑफ महमूदाबाद जो नालो शायदि किन ॿुधो हुजे, जंहिं हिंदुस्तान जी आज़ादी तहरीक में जंहिंजो वॾो रोल रहियो। हुन हिकु भेरे मजाज़ खे चयो त मजाज़, आउं तोखे हर महीने 400 रुपया वज़ीफ़ो ॾियण लाइ तयारु आहियां, पर इन शर्त सां त तूं शराब पीअणु छॾे ॾींदे। हाणे इहा ॻाल्हि अॼुकल्ह 19 सदी जी आहे, ऐं अव्हां अंदाज़ो लॻायो त उन दौर में 400 रुपयनि जी छा वैल्यू हूंदी। अॼोके 4 लखनि जे बराबरि हूंदो। मजाज़ लखनवी हुनखे जवाबु ॾिनो, राजा साहब, जेकॾहिं आउं शराब पीअणु छॾे ॾियां त पोइ हिननि 300 रुपयनि खे छा कंदुसि। ऐं ॿियो हिनजो वाक़ियो जेको लिखियो आहे, मूं अली बाबा जी वरसे में ॿुधायो। मजाज़ लखनवी हिकिड़ो दफ़ो महिमान थी वियो जोशमली आबादी वटि। जोशमली आबादी रोज़ पीअण वारो माण्हू हो, पर उहो घड़ी अॻियां रखी मुक़ररु टाइम ते पीअणु शुरू कंदो हो ऐं मुक़ररु टाइम ते पंहिंजो पी मानी खाई पोइ आरामु कंदो हो। पोइ जॾहिं मजाज़ हुन वटि महिमान थी वियो त जोशमली आबादी चयसि त मजाज़, मैं तो घड़ी आगे रख कर पीता हूँ। तो मजाज़ चयसि, जोश साहब, मैं तो घर आगे रख के पीता हूँ। हाणे मजाज़ जो हिकिड़ो मशहूरु कलाम आहे, उहो शायदि तव्हां ॿुधो हुजे, जिन खे पुराणनि गाननि सां शौक़ु हूंदो। तलत महमूद जे आवाज़ में उहो हुनजो गीत आहे, ए ग़मे दिल क्या करूं, ए वहशत दिल क्या करूं। ऐं मजाज़ बि असीर वांगुरु ई हिकिड़े पासे इनकलाबी शाइर हो ऐं ॿिए पासे रोमानवी शाइर हो। वो फैज़मंद फैज़ ऐं मखदूम मोहिउद्दीन ऐं जानसार अख्तर, हिननि वॾनि शाइरनि जो हमअसर हो। हिन मौजूदा दौर में जेको जावेद अख्तर आहे, इंडिया जी फिल्मुनि खां सवाइ अदबी दुनिया जो वॾो शाइर लिखियो वञे थो। मजाज़ हुनजो मामू हो। त असीं जॾहिं असीर मल्ला जी शाइरी पढ़ूं था त असांखे बि फ़ख़्रु थिए थो त सिंधीअ में बि एॾा वॾा शाइर पैदा थिया जिन पंहिंजे थोरे अरसे अंदरि पाण खे मञायो ऐं उनजी शाइरी सिंध धरतीअ लाइ बि हुई त पंहिंजी मन जी धरती लाइ बि हुई। ऐं मूं किथे पढ़ियो त हुनजो इश्क नाकाम थियो ऐं उन नाकामी जे इश्क में बि हुनखे ये जेको दर्द पए थो उनजी अकासी उन शाइरी में थिए थी। त मूं तव्हांखे मजाज़ जी ॻाल्हि ॿुधाई त उहो पोइ 44 सालनि जी उमिरि में जिगर जी बीमारी में गुज़ारे वियो।
ऐं असीर बि जिगर जी बीमारीअ में 44 सालनि जी उमिरि में गुज़ारे वियो। ऐं दोस्तनि खे शाबस हुजे रशीद शोरे खे जंहिं उनजी शाइरी जो किताबु सहेड़ियो ऐं भाऊ मोहम्मद मला ऐं ॿियनि उन्हनि किताब खे शाये करे असांजे अॻियां आंदो। वसीर मला जो गुज़ारे वञण खां कुझु साल पोइ नबी बख़्श शोरो ऐं मोहम्मद मला शायदि आया हुआ मुंहिंजे घर, यादि आहे तव्हांखे? ऐं उन्हनि मूंखे चयो त ताज जोए खे सम्झाए वसीर मला जो कलाम जा समूरा किताब खणी वियो आहे, असीं उहो छपराइणु चाहियूं था। ऐं हुन चयो त आउं छपराईंदुसि, त हुन छपरायो बि कोन ऐं वापसि बि कोन थो करे। हाणे मूंखे इहा ॻाल्हि मंसूर कादिर जुणिजर बि कई, ऐं मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त हिकिड़ो माण्हू जेकी किताब खणी वञे थो हाणे छपियल कलाम, उहो छपराए बि कोन थो ऐं पाण वटि रखी वेही थो रहे, त उन मां हुनखे छा असरु थींदो? पोइ मूं हुन सां ॻाल्हायो हो, न त उहो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में सेक्रेटरी हो। वाइदो कयईं त आउं बसि सुस्ती जे करे मूंखां इहो थियो आहे, ऐं इहो समूरो कलाम जेको आहे सो ॾिसी पोइ वापसि कंदुसि। पोइ इहो समूरो कलाम अलाए तव्हांखे वापसि थियो या न, उहो न थियो अञा। हाणे नसीर मिर्ज़ा जा ॿिया दोस्त आहिनि वेठा आहिनि, उन्हनि सभिनी खे बि चऊं था त थोरो तव्हां जेके सम्झाइनि त भई तूं इहे छा जे लाइ पाण खे हर गुरबेरो ख्वार पियो करी। ऐं असीर मला को जहिड़ो तहिड़ो शाइर त कोन्हे जंहिंजी शाइरी तूं अञा गोॾे ठां रखी वेही रहियो आहीं, ऐं हुन मां तोखे छा असरु थींदो? सो असीं कोशिशि कंदासीं इनशाअल्लाह इहे ताज जोए खां इहो समूरो जेको अणछपियल कलाम हथु करे, ऐं पोइ वरी जेका ईंदड़ वर्सी जेका थींदी उन ते इहो किताबु छपिजी अव्हां जे अॻियां ईंदो। अव्हां जी महिरबानी, अव्हां मूंखे इज़त बख़्शी, हालत ख़ुशि ॾियो।